ये तो काफिरन जो आदतों तो तुझो कैद खानो आ तू तो काफिरन जे ऐदम में कैद खाने में चकरी जी आदतों में चकरी जी बिवा आज असा पाकिस्तान जेको बाहर से वजूद में आयो कलमे जे बजाते लेकिन असा हशर है हाल करो कयो असा हमेशा पंहिंजे जिंदगी गुजारण जो मरकज़ महवर असा खैरन के बनायो कन अमेरिका के बनायो कन बर्तानिया के बनायो कन यूरोपीय मुल्कन के बनायो याद रखो ओए तवा असांजे वास्ते बहैसियत मुसलमान न को तहां असांजे ला मरकज़ आहिन न को महवर आहिन न को उन्हनि जी जिंदगी उसवे हसना मुसलमान जे लाया अगर मुसलमान जे लाए कंहिंजी जिंदगी उसवे हसना आहे तो रसूलुल्लाह जी ज़ात कुरान फरमाए लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना अमेरिका में ना बर्तानिया में ना यूरोप में ना अंग्रेज में ना यहूद में ना नसारा में ना ईसाईयत में ना नसरानियत में ना अगर तमाजे लाए जिंदगी गुजारने जो भलो नमूना तो रसूलुल्लाह सुभान अल्लाह जो तो आतश शेर इराकी दर दिलश मेरा सूफी जी गाल कई रिवाजी सूफी आम सूफी हकीकत तसव्वुर सां जो ताल्लुक काने को तो वो तो बस वो सवाल जे नगवे में मसलो पियो कवाल जे नगवे में यो जुल्दू मसनूई सूफी मसलो पियो जे जो हकीकत में तसव्वुर सां ताल्लुक कोने जे तो आतश शेर इराकी दर दिलश जे तो हिन जे दिल में इराकी जे शेर जे करे आतश बाह उभरी थी अचे बचत थो अचे जलत थो अचे हेड़ा इराकी जो शेर पढ़ियो ना है हेड़ा मुसलमान टप कोन खादो माना अशार ते बैतन ते उन जे अंदर तू टप तो खाई तो में आतश बचत जज्बात पैदा था दर नबी साजत कुरान महफिल जेकर ना है तो हिन जे कुरान महफिल में कुरान पहुंचो इराकी जे अशार सां तुम्हें बचत पैदा थे ऐं कुरान के पढ़ने ॿुधण सां बचत पैदा न थे त वो ईमान जो इलाज कर पंहिंजे मर्ज़ के जांच त इहो मर्ज़ आहे कयो जेको मुंहिंजे अंदर में पियो आहे वरन कुरान फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम कुरान फरमाए तो मोमिन हुआ जने अल्लाह जो जिक्र थींदो आहे त उन्हनि जे दिल में ख़ुदा जो खौफ ईंदो आहे वइदा तुलियत अलैहिम आयातो ऐं जने मोमिननि जे मथां मोमिन हुए आहिनि जने उन्हनि जे मथां अल्लाह जो आयतूं तिलावत कयूं वेंदियूं आहिनि ज़ादतहुम ईमाना त कुरान जे पढ़ण सां कुरान जे ॿुधण सां उन्हनि जे ईमान जूं कैफ़ियतूं वधी वेंदियूं आहिनि उन्हनि जे ईमान में इज़ाफ़ो थींदो आहे अगर कुरान जे ॿुधण सां जज़्ब पैदा नथो थिए बचत अगर पैदा नथो थिए ईमान जूं कैफ़ियतुनि में तब्दीली कान थी अचे अंदर में जज़्बात पैदा न थिया ख़ुदा जे ज़िक्र जे करे अंदर में खुदा पैदा कोन थियो त पोइ यादि रखो कुरान में ईमान वारे जो तारुफ़ मोमिन जो तारुफ़ अल्लाह करायो ई ॻाल्हि सां आहे त मोमिन आहे ई उहो जॾहिं ख़ुदा जो ज़िक्र थींदो आहे दिलि में ख़ौफ़ ईंदो आहे जॾहिं क़ुरान पढ़ियो वेंदो आहे त हिन जे ईमान में इज़ाफ़ो थींदो आहे तो इराकी जे अशार जे करे इक़बाल तो चवे इराकी जे शेर जे बहण जे करे तो जे अंदर में बाह भड़की उठे वजत पैदा थे जज्बो पैदा थे जे नाहे तो तुझे महफिल में अल्लाह जो कुरान पढ़े असा जो हाल अल्लियो यो आ वाइज जे करे उठे तो वाइज दास्तान संग अफसाना पन अल्लामा इकबाल तो जो असा जेकर वाइज उठे तो छा तो करे दास्तान अलाए किथां जा दास्तान खणी बोले खल्क के बुधाए उन्हनि खे ई ठाहियो वञे वाइज दास्तान सल अफसाना बंग अफसाना दास्तान अफसाना वेठो ॿुधाईंदो माना उ बस हर्फ़ बुलंद जेको माना में काशे कान थी न भई माना बिल्कुल सतैया हेठ पई आहे हर्फ़ बुलंद माना उन जे लफ़्ज़न में एतिरो उतारो आहे एतिरो चढ़ाव आहे माना लफ़्ज़ वॾा रड़ वॾी हूंदी लेकिन अंदर में माना लफ़्ज़न में लभे का भी शइ कान थी माना का बेखबर माना लफ़्ज़न में आहे कुल अज़ ख़तीबो दिल में गुफ्तार हो बाज़ईफ़ो शाद मुरसल कार हो जेको ख़तीब बगदादी जो रिवायतूं पढ़ंदो दिलमी जो रिवायतूं पढ़ंदो के ज़ईफ़ ऐं शाज़ रिवायतूं पढ़ंदो के मुरसल रिवायतूं पढ़ंदो न पढ़ंदो त अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो जी असांजे वाइज़ जो हाल
असांजे खतीब जो हाल ही आहे कॾहिं दिलमी जो रिवायतूं कॾहिं खतीब जो रिवायतूं कॾहिं ज़ईफ़ रिवायतूं कॾहिं शाज़ रिवायतूं कॾहिं मुरसल रिवायतूं उन्हनि जे आधार ते ख़ल्क़ खे रिझायो वेठो आहे न पढ़ंदो त ख़िताब में अल्लाह जो क़ुरान पढ़ंदो क़ुरान जे तरफ़ कोन ईंदो अज़ीज़ो दोस्तो इक़बाल आख़िर में रोई करे चवे थो छा कयां मुसलमान ॿियो न कर हिकिड़ो कमु कर ज़िक्र मां पेश ख़ुदि आईन आवेज़ ज़िक्र पेश ख़ुदि आईन आवेज़ जो साम्हूं क़ुरान जो आईनो लॻा क़ुरान करीम जो आईनो साम्हूं लॻा हेॾा के बि पंहिंजी शक्ल खे पंहिंजी सूरत खे क़ुरान जे आईने में ॾिया पंहिंजी सूरत क़ुरान जे आईने में ॾिया फरमाए थो ज़िक्र पेश ख़ुद आईन आवेज़ पाण खे क़ुरान जे साम्हूं ॾिया दिगर को गश्त अज़ ख़ेश बगुरेज़ जे तो तूं त अंदर खां परे थी वियो आहे हालत तुंहिंजो तब्दील थी वियो न ख़बर न आहे तुंहिंजे अंदर में अलाए छा थी वियो आहे इसे रोज़े धनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे दरबार में हिकिड़ो माण्हू आयो हो अर्ज़ कयो हो हुन दुआ जे लाइ पाण फरमाए असां दुआ था कयूं बाबा अल्लाह तोखे इंसान बणाईंदो अर्ज़ कई क़िबला मां इंसान त आहियां पाण फरमायो तोखे दुआ था ॾियूं अल्लाह इंसान ई ठाहींदुई हुन इसरार घणो कयो पाण फरमायो मुंहिंजी चप्पल खण मस्जिद जे दरवाज़े खां ॿाहिरि वञ दरवाज़े ते चप्पल रख उन जे मथां चढ़ी बि अंदर निहा जॾहिं ॿाहिरि वियो पीसे रोज़े वारे जी जुती मुबारक ते पेर रखी चढ़ी बीठो अंदर जो निहारे पीसे रोज़े वारा इंसान वेठा आहिनि कुझु ॿिया इंसान वेठा आहिनि बाक़ी जो सूरतूं बि तब्दीलूं लॻियूं पयूं आहिनि जुती मुबारक पीसे रोज़े वारे जी खई तौबा कंदो आयो अर्ज़ कई क़िबला दुआ फरमायो त अल्लाह मूंखे इंसान ठाहे इक़बाल इहा ॻाल्हि थो करे तूं अंदर में मटिजी वियो आहे पंहिंजे पाण खां ॿाहिरि निकिर क़ुरान जो आईनो लॻाए हुन जे साम्हूं बि